चढ़ाई मैं चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर डिस्ट्रिक्ट बोर्ड की आहियां। चाइल्ड प्रोटेक्शन अदारो ॿारनि जे तहफ़ुज़ जे लाइ कमु करे थो। ॿार जंहिंजी उमिरि 18 साल खां घटि आहे, उहो कहिड़ी बि क़ौम मज़हब रंग नसल जो हुजे, असांजी नज़र में ॿार आहे ऐं उन जी हिफ़ाज़त, उन जो तहफ़ुज़ असांजो फ़र्ज़ु आहे ऐं असांजी ज़िमेवारी। ॿार जा पहिरियों त हक़ूक़ कहिड़ा आहिनि? ॿार जो सभ खां पहिरियों हक़ जेको आहे उहो घरु आहे। घर में ॿार खे सुठो माहौल मिले, सुठी खुराक मिले ऐं सुठी सिख्या मिले। ऐं ॿार जी पहिरीं दस्तगाह संदसि माउ आहे, जेका ॿार खे ॻाल्हाइण थी सेखारे, जेका ॿार खे खाइण पीअण जा आदाब थी सेखारे ऐं जेका ॿार खे घुमणु फिरणु सेखारे। उन खां बाद तालीम त बाद में थी थिए ऐं न्यूट्रिशन जो बि कमु इहो ई आहे त माउ सिहतमंद हुजे। हिकु सिहतमंद माउ ई सिहतमंद ॿार खे जनमु ॾींदी। जेकॾहिं माउ सिहतमंद न आहे त ॿारु सिहतमंद पैदा न थींदो। जेकॾहिं माउ खे ॼाण न आहे ॿार खे खुराक ॾियण जी, त ॿार खे सही तरीक़े सां खुराक न मिलंदी ऐं ॿार जो पहिरियों बुनियादी हक़ इहो आहे।